बेपासे काज़ी अहमद में ज़मीन जी तकरार तां 5 ॼणनि जे क़त्ल वारे मामले लाइ ठाह लाइ मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो आहे। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। काज़ी अहमद मां ज़मीन जी तकरार तां 5 ॼणनि जो क़त्ल कयो पियो आहे। ठाह लाइ मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। 2 साल अॻु ज़रदारी धुर हथां मारिजी वियलनि जे वारसनि वटि काफ़िलो गुड इस्माइल भंड पहुतो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। काफ़िले में आशिक़ हुसैन ज़रदारी, ॼाम तमाची, गुलाम कादिर चांडियो, बहादुर ॾाहिरी ऐं ॿिया शामिल आहिनि। फ़ैसिले खां इनकारी नाहियूं पर तइ थियल ॻाल्हियुनि ते अमल थिए, मक़तूलनि जे वारसनि जो इहो चवणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, मक़तूलनि जे वारसनि जो वधीक चवणु आहे त सैयद ज़ैन शाह सां सलाह मशवरो करे फ़ैसिले जी तारीख़ ॾींदासीं। ज़मीन जे तकरार तां 5 ॼणनि जे क़त्ल वारे मामले लाइ ठाह लाइ मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो आहे। 2 साल अॻु ज़रदारी धुर मथां मारिजी वियलनि जे वारसनि वटि काफ़िलो ॻोठ इस्माइल भंड पहुतो आहे। काफ़िले में आशिक़ हुसैन ज़रदारी, ॼाम तमाची, गुलाम कादिर चांडियो, बहादुर ॾाहिरी ऐं ॿिया शामिल आहिनि।